ताज़ियुनि बरसातुनि पूरी सिंध जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उहे ॿोड़े छॾिया आहिनि। इन सां गॾोगॾु झोल भरिसां यूनियन काउंसिल वली मोहम्मद कीरियो जा 50 खां मथे ॻोठ आहिनि उहे पिणु पाणी जी लपेट में अची विया आहिनि ऐं माण्हू लॾपिणाण करण ते मजबूर आहिनि। केतिरा ई ॻोठ ख़ाली थी विया आहिनि। माण्हू पंहिंजे माल मता ऐं ॿार बचा कढी मथां ई जेके इलाइक़ा आहिनि मथां जेके उन्हनि ते महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। ऐं अॼु असां मुख़्तलिफ़ ॻोठाणनि खां इन हवाले सां पुछंदासीं त उहे इन हवाले सां छा था चवनि। ये गोठा अनवर टालपुर जो। हिते घणा घर आहियो तव्हां? हिते असां 4 घर आहियूं, 5 घर आहियूं। अच्छा, हीउ जेको पाणी आयो आहे बरसाति जो आहे? हीउ बरसाति जो पाणी आहे, बरसाति आई। अच्छा, हीउ घर वर तव्हांजा फुल थी विया पाणी में? घर भी ये ॾिसो पिया निज़ाम जेको त फुल थी विया, बछड़ा कढे निकिरी आहियूं ॿाहिरि दड़नि ते फ़िलहाल। हा। अच्छा, हिते को तव्हांजो ॿियो को नुक़सानु थियो हुजे? ॿियो नुक़सानु असांजो काफ़ी थियो, माल मोआ। अच्छा, अन बन ज़ाया थियो आहे, ॿकरियूं आहिनि, हे टियाणियूं ॿाहिरियूं आहिनि उहे थियूं आहिनि अॻिते पोइते। ऐं ॿियो 2-3 ॿकरियूं दाणा आहिनि, इहे 2-3 बचा आहिनि। हींअर असां बछड़ा कढे रसिया आहियूं हुन ते शाख जे बंद जे पासे में। बहरहाल हींअर तक असां वटि को माण्हू हली न आयो आहे, या को अहिड़ी इमदादी थिए, या को अहिड़ो थींदो आहे, या को मुहारो आहे, या कहिड़ी काई शइ आहे, या टेट आहे वग़ैरह। सो अञा तक असांजी कंहिं हेल्प कोन कई आहे। तो असां पंहिंजे हिसाब सां निकिरी ॿाहिरि वेठा आहियूं। हीअ असांजो निज़ाम आहे। बरसाति आहे, बहरहाल अची वई आहे, कुदरत वारे कई आहे, कंहिं कई कोन्हे। ॾुख में सभु कुझु शामिलु थींदो आहे, सुख में ॾुख में थिए न, सुख में हर को थींदो आहे। हीअ हाल आहिनि। अच्छा, चूंडियल नुमाइंदा जेके वोट वठी आहे हिते कहिड़ा कंहिंजो तख़्तो लॻे थो? असां वटि हींअर अमीर कीरियो हलंदो आहे हिते। इहो हा, इहो हलंदो आहे। MPMN मां? MPMN में वथाण साहिबनि ॿियो इहो ई आहे, अमीर कीरियो। हा, इहो आहे हिते वाउंट बण जे हिसाब सां ईंदो आहे। हर निज़ाम करे असां ॾींदा आहियूं। बहरहाल अॼु असां वटि को धणी न थियो आहे हिन शइ जो, त ॾिसनि थोरो पाण ख़्यालु लॻनि। बरसातूं पियूं आहिनि, भला वधीक न आहे, भला असांखे टाइट या को अहिड़ी शइ आहे, मुहारियूं या अहिड़ी का शइ आहे, या फुहारो या अहिड़ी का बि शइ आहे, सो उहो कनि। असांजी हेल्प अॼु तक अञा कंहिं कोन कई आहे। बहरहाल असां पंहिंजे हिसाब सां निकिरी हींअर वेठा आहियूं, बछड़ा कढे ॿाहिरि। हीअ पाणी जा हाल आहिनि। ये हालत आहे असांजे घरनि जी। एतिरो पाणी घोड़े जहिड़ो पाणी बीठो आहे, असांजो अॼु तक केरु धणी साईं न थियो आहे। एतिरो पाणी सां ॿार बचा वठी वञी शाख ते वेठा आहियूं। हल्का फुल्का झूपड़ा वञा कोन ठाहिनि, मिड़ी थोरो लहो ॿो मथां ॾेई छांवलो ठाहे वेठा आहियूं। का शइ कान्हे, न असांजे लाइ टेंट वग़ैरह आहे, न कुझु आहे, न खाधो न पीतो आहे, न रानी वारो का बि शइ कान बची आहे। सभु सड़ी आहिनि, फसल वग़ैरह का शइ कान बची आहे। घोड़े जहिड़ो बनी में पाणी बीठो आहे। फुटियूं जेको पहिरियों वारो जहिड़ो आहे ओड़ो बीठो आहे, अञा तक कुझु बि कोन चुंडायो आहे। असां ज़ुल्म आहे, असांजा ज़ुल्म लॻो पियो आहे, असांजो केरु धणी सही थिए। मुंहिंजो मोहम्मद इस्माइल टालपुर नालो आहे ऐं ॻोठ हाजी अनवर टालपुर जे ॻोठ में वेठल आहियां। हीउ पाणी ही तव्हां ॾिसो पिया, ॿोॾ आई आहे, कुदरत जे तरफ़ां आफ़ात आई आहे असांजे लाइ। ॿियो त असां लाइ मच्छर आयो आहे, न असां वटि MP आहे, न मिनिस्टर आहे, न असां वटि को UC चेयरमैन आयो आहे। वोट वठण जे लाइ असांजा मतिलबु पुट ठहंदा, हींअर असांजा पीउ बि नथा ठहनि। दरअसल असां सां ही पाणी माल असांजो मरी वियो आहे, मच्छर असांजो बदनाम करे छॾियो आहे। असां लॾे शाखनि ते को वेठो आहे, को किथे वेठो आहे, को किथे वेठो आहे। पर इहा गुज़ारिश कयूं था त असांजी को सार संभाल त लहो। इहो अड़े इंसानो ख़ुदा रहो, कुझु अचो त सही, ॾिसो त सही छा हाल आहे माण्हुनि सां। सुता पिया आहिनि एसियुनि में, अला अला ख़ैर सलाह। लाइट निज़ाम ख़तमु आहे, लाइट असां वटि बिल्कुलु 15 ॾींहं आई कोन्हे को। असां वटि हर निज़ाम ख़तमु थी चुको आहे। ऐं महिरबानी करे ख़ुदा रहा कुझु असांजी सार लहो। हीउ तरीक़ो त कोन्हे तव्हांजो, पाणी पीअण लाइ बि असां वटि कोन्हे, माल मरे पियो। हाणे ॿुधायो पाणी जी हालत ॾिसो, केॾा वञूं। असांजे लाइ कुझु कयो न बाबा। उहोई इहा गुज़ारिश आहे असांजी, या मदद ॾिखे। ऐं अधु चवां असांजो हिन छा आहे भरिसां UC जो चेयरमैन जेको आहे असांजो, इहो त पंहिंजो घर में सुठो पियो आहे। बाबा कोन अॻियो माल त ढिग करे वेठा आहे न। ऐं न असां वटि मच्छरदानी आहे, न वटि असां वटि तब्बू आहे, न ॻाल्हि आहे। हाणे असीं केॾा वञूं ॿुधायो। न असांखे खाइण जे लाइ असांजो माल बज़ार मरे पियो, केॾा वञूं। माण्हू बीमार थियनि डॉक्टर वटि वञु, ॾियो 2000, किथां आणियूं 2000 रुपया। मलोखाणी जे ॻोठ आहे ऐं हीअ सॼो हिन पासे वरी ॿिया मलोखाणी आहिनि, उहे बि माना ॿुॾी आहिनि। हेतिरो हेतिरो पाणी बीठो आहे, हाणे निकिरूं केॾां निकिरूं, केॾां घर छॾे वञूं, की छा कयूं। मच्छरनि जो आज़ार ज़ुल्म लॻो पियो। मच्छरनि जो आज़ार छा आहे? तूं हिते राति तूं रुगो हिते माना शाम जो हिकिड़ो अधु कलाकु तूं रही सघंदे न, त पोइ तोखे सॼी ख़बर पवंदी त छा आहे या छा न आहे। ज़ुल्म आहे असां ग़रीबनि माण्हुनि सां। ई हालत ई फसल बसल सॼा तबाह थी विया आहिनि। यार छा कयूं हाणे? वॾेरा माहौल इहो ई आहे, बसि गुज़र करिणो आहे, बसि छा कयूं। माहौल जो इहो ई आहे, बसि हालत लॻी पई। वॾेरा त उन महिल रुगो वोट वठण लाइ अचनि था। ॿियो मिड़ई ख़ैर आहे, बसि आसियां हांजा आहियूं ऐं हीअं केॾां था असांखां वोट छॾियो वञो। ॿिए कंहिंखे माना जेको वोट ॾियूं या छा कयूं या न न जाम आहे। बसि असांजे घर में पियो तक आहे उन जो। हींअर वोट लाइ त सभु को अचे थो असांजे।
बाक़ी हूँ सार बार केरु कंहिंजी कोन थो लहे त छा आहे या छा न आहे या छा न आहे केरु मन जेको सॼो पाणी हल थो केॾे कान हली एतिरो एतिरो पाणीअ मेंहूं असांजूं मरी वियूं आहिनि के केॾां के पंहिंजे छा चरण पियूं बसि मच्छर ज़ुल्म जो मच्छर लॻो पियो आहे। हीअ ॾिस माल रोडनि ते ॿधा पिया आहिनि इहे ॾिस असांजो मुतालबो असांखे का मच्छरदानी मिली वञे को तंबू को मिले को छा न का शइ खाद खुराक लाइ जे पुॼे न त महिरबानी कनि जे न घरनि में जहिड़ो कर गोॾे खां मथे चेल ते पाणी आहे माल आहे ॿियो सभु राति जो मच्छर खाइनि पिया मरूं पिया को हिते पुछणु केर बि कोन असां वटि आयो हींअर तव्हां आया तव्हांजी वॾी महिरबानी असांखे त ज़ुल्म लॻो पियो फसल त हूअं ॿुॾी विया आहिनि पाणी आहे घरनि में चेल ते ऐं पाण ॾिसो हींअर पाणी में घिड़ी आहियूं चेल ते पाणी आहे ॿियो ऐं सभु कुझु करे सघो था पोइ ऐं जे ॾियण वारा आहीं हर ॻाल्हि तव्हांजे हथ में आहे हीअ ॻोठ आहे नूर मोहम्मद मलोखाणी जो आहे दिम 15 आहे वधीक तव्हांजी मर्ज़ी असांजा घर जहिड़ो करे 20-25 असां पोर्त माण्हू आहियूं सभु ई ॾिसो था घरनि में पाणी आहे माना चेल ते ऐं पाण ॾिसो पिया अचण जी वञण जी असां रस्तो बि कोन्हे आहे हाणे हीउ रस्तो आहे जेको ई असांजो आहे माना चेल ते पाणी हाणे निकिरण जी बि जाइ कोन्हे शाम सुबुह हितां अचूं पिया वञूं पिया चेल जे पाणी जेतिरो पाणी बि ख़राबु आहे छा कयूं मजबूर थी हिते वेठा आहियूं। अच्छा चूंडियल नुमाइंदा तव्हांजी मदद कंदा न? अञा तो असां वटि केरु बि कोन्हे आयो हिते आहे हींअर ई ज आया आहियो असां वटि केरु लंघी बि हींअर ई आया ॿियो असां वटि त केरु बि कोन्हे आयो आहे बाबा सभु को ॿाहिरि निकिरी विया को घरनि में वीचारा वेठा आहिनि हो को केॾा विया को केॾा असां बि हींअर चवण था अलाए टीम आई आहे 6 वाटर ते हींअर असां बि होॾां वञूं ॿियो हाणे छा कयूं हुते तंबू मिलनि पियो सामान जे मिलनि पिया हींअर असांखे हमारा फ़ोन कई जे 6 वाटर ते तंबू मिलनि पिया मच्छरदानियूं मिलनि पियूं हींअर मथां ऐं अची वियो जे ऐं आयो त ऐं मदद कंदो त असां होॾा 6 वाटर ते वेंदासीं कोन्हे भला हिते दड़नि ते घर ठाहे वेहूं था हीअ वेठा आहियूं हीअ असांजे घरनि हली आके ॾेखारियूं माल मतो घरनि में चेल ते पाणी बीठो आहे पाणी में आहियूं मच्छरनि ॾाढो तकलीफ़ आहे माल लाइ माण्हुनि लाइ ऐं ॻोठ जो पाणी निकिरण जो गस कोन आहे सिमनाला आहिनि काठी कोन आहे सिमनालनि जो पाणी निकिरे कोन थो बनियूं ॿुॾा पिया आहिनि माण्हुनि लाइ तकलीफ़ आहे निकिरण लाइ तकलीफ़ आहे उमेदवार त पंहिंजो केरु न को आयो न को कंहिं समा कयो असां माट करे वेठा आहियूं अॼु तव्हां बसि इहो क़िस्मती आया आहियो इहो तव्हांजी महिरबानी। केतिरी तकलीफ़ तव्हांखे हींअर? तकलीफ़ साईं तव्हां ॾिसो था साम्हूं आहे पाणी में न को निकिरण जो जॻह आहे माल जो न को माण्हुनि जो मच्छरनि जो हालत लॻी पई आहे ॿियो हाणे पंहिंजो न को बि कोन आयो आहे अच्छा केर बि असां वटि न को कंहिं आयो आहे न को कंहिं पुछियो आहे चया बि आहियूं 2-3 चकर पोइ असां चवण बि केरु ॿुधे कोन थो मने कोन थो पोइ इन करे असां माट करे वेठा आहियूं। चूंडियल नुमाइंदा उहे घुमन ऐं अवाम बेहद परेशान आहे हिननि जो इहो ई मुतालबो आहे त असांजी वाहर कई वञे असांजी मदद कई वञे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकेली सां गॾु नवीद गुल ख़ासकेली सिंध TV न्यूज़ झोल।